मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 3 सबक 11 गाट यानी फ्रिक्शन। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां सनाउल्ला महर। प्यारा बारो अॼु जेको असां टॉपिक हिन वीडियो में कवर कंदासीं उहो आहे फ्रिक्शन, जंहिंखे सिंधी में चइबो आहे घाट। तो प्यारा बारो अॼु असां फ्रिक्शन खे स्टडी कयूं था त फ्रिक्शन छा थींदो आहे यानी घाट छा थींदो आहे। तो इनखे प्रॉपर नमूने सां स्टार्ट करण खां पहिरीं असां हिकु ॿ एग्ज़ाम्पल ॾिसंदासीं ऐं एग्ज़ाम्पल जे थ्रू असां सम्झण जी कोशिशि कंदासीं त फ्रिक्शन छा हूंदो आहे। तो मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकिड़ो साइकिल वारो आहे, ठीकु आहे, ऐं उहा साइकिल हलाए थो हलाइण खां पोइ हू पंहिंजो पेडल हणणु छॾे थो ॾे। तव्हां ॿुधायो प्यारा ॿारो त पोइ साइकिल छा थींदी? यको हलंदी रहंदी या रुकिजी वेंदी? तो तव्हां सही गेस कयो हूंदो त साइकिल रुकिजी वेंदी। ठीकु आहे, हाणे इहा रुकिजे छाजे करे थी साइकिल? उहा इन फ्रिक्शन जे करे यानी घाट जे करे। ठीकु आहे, या मिसाल जे तौर ते हिकिड़ो ॿियो मिसाल था खणूं असां। मिसाल जे तौर ते त असां हिकिड़ो बाल आहे जंहिंखे असां ईअं रोड ते उछलायोसीं। ठीकु आहे, जॾहिं उनखे रोड ते उछलायोसीं या कंहिं ग्राउंड ते उछलायोसीं त छा उहो बाल बि यको हलंदो रहंदो? न, बल्कि थोरो अॻिते हली करे हू बि रुकिजी वेंदो। ठीकु आहे, हाणे उनजे रुकजण जो सबबु ऐं साइकिल जे रुकजण जो सबबु साॻियो ई आहे। ठीकु आहे, सबबु कहिड़ो आहे? फ्रिक्शन यानी घाट। हाणे इन जो मतिलबु छा थियो? जेकॾहिं असां इनखे थोरो क्लोज़ली स्टडी कयूं त हाणे इहे जेके ॿई ऑब्जेक्ट आहिनि इहे छा थिया? इहे रुकिजी विया। यानी असां चई सघूं था त फ्रिक्शन हिकिड़ो अहिड़ो एजेंट आहे या हिकिड़ो अहिड़ो फोर्स आहे जेको कंहिं बि ऑब्जेक्ट जे मोशन खे छा थो करे? रोके थो। ठीकु आहे, उनजे मोशन खे अपोज़ थो करे। ठीकु आहे, यानी असां चई सघंदासीं त फोर्स अहिड़ो फोर्स जेको कंहिं बि ऑब्जेक्ट जे मोशन खे रोके, उहो असांजो छा आहे? फ्रिक्शन। ठीकु आहे, त हाणे इनखे असां कहिड़े नमूने सां लिखंदासीं? इन जी डेफिनेशन जेकॾहिं असां लिखूं त चऊं था फोर्स दैट अपोज़िस द मोशन ऑफ मूविंग ऑब्जेक्ट इज़ कॉल्ड फ्रिक्शन। यानी अहिड़ो फोर्स जेको कंहिं बि हलंदड़ यानी हरकत कंदड़ जिस्म जे उन हरकत खे रोके, तंहिंखे असां चऊं था फ्रिक्शन यानी घाट। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अगरि जेकॾहिं असां फ्रिक्शन जी ॻाल्हि कयूं त फ्रिक्शन कहिड़ियुनि शयुनि ते डिपेंड करे थो? ठीकु आहे, सो उहो कहिड़ियुनि शयुनि ते डिपेंड करे थो? सो नाउ फ्रिक्शन ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन, सभ खां पहिरीं जेको हू डिपेंड कंदो आहे नेचर ऑफ द सरफेस, यानी सरफेस जे नेचर ते डिपेंड कंदो आहे। ठीकु आहे, हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां हिन वाल ते हथु लॻायां, उन सां हथु घसायां त इन जो फ्रिक्शन पंहिंजो हूंदो। उनखां पोइ जेकॾहिं मां बोर्ड ते हथु घुमायां त बोर्ड जो फ्रिक्शन पंहिंजो हूंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं मां कंहिं टेबल ते हथु घुमायां त टेबल जो फ्रिक्शन पंहिंजो हूंदो। यानी फ्रिक्शन जेको आहे उहो डिपेंड करे थो नेचर ऑफ द सरफेस ते। ठीकु आहे, त जहिड़े क़िस्म जो सरफेस हूंदो उन क़िस्म जो उन में फ्रिक्शन हूंदो। जेकॾहिं सरफेस स्मूथ आहे, लसो आहे, त फ्रिक्शन घटि हूंदो। अगरि जेकॾहिं सरफेस लसो न आहे त उन में फ्रिक्शन छा आहे? ज़्यादा हूंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। त हाणे इहा हिकिड़ी शइ असां सम्झी वियासीं त फ्रिक्शन सभ खां पहिरीं छा ते थो डिपेंड करे? उहो करे थो नेचर ऑफ द सरफेस ते। ऐं उन खां बाद में नेक्स्ट जेको फ्रिक्शन डिपेंड करे थो उहो करे थो प्रेसिंग फोर्स। हाणे प्रेसिंग फोर्स जो मिसाल सम्झूं था त प्रेसिंग फोर्स कीअं हूंदो आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां पंहिंजे हथनि खे पाण हीअं मटियां, ठीकु आहे, हाणे मटण में छा थींदो? हिते बि फ्रिक्शन प्रोड्यूस थींदो। ठीकु आहे, इहो बि छा था करनि? हथ पाण में घसनि था, घाट थो पैदा थी वियो, इहो बि असांजो फ्रिक्शन आहे। पर हिते छा आहे? हिते असां हिकु हथु ॿिए हथ सां प्रेस कंदा आहियूं, फोर्स लॻाईंदा आहियूं हिकु हथ खे ॿिए हथ सां। ठीकु आहे, सो अगरि जेकॾहिं अञा मां वधीक जेकॾहिं हिनखे थोरो इलाबोरेट कयां त जेकॾहिं असां पंहिंजे हथनि खे हिक ॿिए सां वधीक फोर्स लॻाईंदासीं त असांजो फ्रिक्शन बि वधी वेंदो। जेकॾहिं असां पंहिंजे हथनि खे जेको आहे हल्को घसाईंदासीं त थोरो फ्रिक्शन पैदा थींदो। जेकॾहिं असां पंहिंजे हथनि खे पाण में ज़्यादा फोर्स सां प्रेस घणो कंदासीं त उते फ्रिक्शन बि ज़्यादा प्रोड्यूस थींदो। यानी इन मां असांखे ख़बर पइजी वई त फोर्स ऑफ फ्रिक्शन जेको आहे उहो नेचर ऑफ द सरफेस ते बि डिपेंड करे थो ऐं उन खां पोइ प्रेसिंग फोर्स ते बि डिपेंड करे थो। ठीकु आहे प्यारा ॿारो। त उन खां बाद में हाणे असां हलूं था जेको आहे कोल्ड वेट्स ते। ठीकु आहे, हाणे कोल्ड वेट्स छा थींदो आहे? उनखे ॾिसो, चए थो द कॉन्टेक्ट पॉइंट्स बिटवीन टू सरफेसिस फॉर्म अ रेस्ट ऑफ कोल्ड वेट्स। तो हिन खे सम्झण जी कोशिशि कयूं था त हिन में चवे छा थो बेसिकली,
आमतौर ते जेकॾहिं असां ॾिसंदा आहियूं त असां वटि जेके सरफेसिस हूंदा आहिनि उहे असांखे स्मूथ नज़र ईंदा आहिनि। सो अगरि जेकॾहिं असां उन्हनि खे माइक्रोस्कोपिक लेवल ते ॾिसूं त उहे असांजा सरफेस जेके हूंदा आहिनि उहे स्मूथ न हूंदा आहिनि। उहे छा हूंदा आहिनि, उहे असांजा खरब खरब हूंदा आहिनि। ठीकु आहे, यानी उहे बिल्कुलु बि लसा न हूंदा आहिनि। अगरि जेकॾहिं लसा हुजनि सरफेस कंहिं बि ॿिनि ऑब्जेक्टनि जा, छो त ऑब्जेक्ट पाण में कॉन्टेक्ट में रहंदा आहिनि थ्रू सरफेस जे, त पोइ छा थींदो, उन्हनि जो कॉन्टेक्ट ख़तमु थींदो ऐं ऑब्जेक्ट जेको आहे ॿिए सरफेस जे मथां आराम ऐं सुकून सां घिसकंदो हलंदो वेंदो ऐं स्टेटिक पोज़ीशन में न रही सघंदो। ठीकु आहे, हिन डिफिनेशन में उहा ई थो ॻाल्हि करे, चए थो त कॉन्टेक्ट पॉइंट्स बिटवीन टू सरफेसिस फॉर्म अ रेस्ट ऑफ कोल्ड वेट्स। चए थो माना ॿ जेके सरफेस आहिनि, ॿिनि ऑब्जेक्टनि जा जेके सरफेस आहिनि उहे जेके आहिनि पंहिंजो पाण में कॉन्टेक्ट में अचनि था जॾहिं, ऐं उन्हनि कॉन्टेक्ट में अचण जे करे, ठीकु आहे, उनजे स्मूथ न हुजण जे करे उहो ऑब्जेक्ट असांजो रेस्ट में थो अची वञे। ठीकु आहे, तव्हां सम्झी विया हूंदव त जेको आहे ही कोल्ड वेट्स छा थींदा आहिनि। बेसिकली कोल्ड वेट्स जेके हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि जॾहिं ॿ सरफेस अची करे पाण में मिलंदा आहिनि त उन में जेके ही खरब खरब हूंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं उन्हनि खरब खरब जे करे जेका सरफेस पाण में रेस्ट में थियनि था, तो इन्हनि खे असां चवंदा आहियूं कोल्ड वेट्स। ठीकु आहे, सो ऐं इन मां असांखे इहा बि ख़बर पइजी वई त जेको फोर्स आहे फ्रिक्शन, उहो ऑब्जेक्ट जे मोशन खे बि रोके थो। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो हाणे असां हलूं था फोर्स ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन ते। त फोर्स ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन छा थींदो आहे। सो प्यारा ॿारो, जीअं त हींअर असां पढ़ी आयासीं त जेको फोर्स हूंदो आहे उहो जेकॾहिं असां वधीक लॻाईंदासीं कंहिं बि ऑब्जेक्ट ते, त उन में जेको फ्रिक्शन बि आहे उहो वधीक जेको आहे त पैदा थींदो। ठीकु आहे, जेतिरो असां फोर्स वधीक लॻाईंदासीं ओतिरो उन में ऑब्जेक्ट में फ्रिक्शन वधीक पैदा थींदो। पर उन फ्रिक्शन जो हिकिड़ो वैल्यू हूंदो आहे, हिकिड़ी फ्रिक्शन जी लिमिट थींदी आहे। भले उन लिमिट खां वधीक फ्रिक्शन जेको आहे त इंक्रीज न थींदो, सो उहा उनजी जेका मैक्सिमम लिमिट हूंदी आहे फ्रिक्शन जी, तंहिं उन लिमिट खे असां चवंदा आहियूं फोर्स ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन। ठीकु आहे, सो अहिड़ी मैक्सिमम वैल्यू या जंहिंखां वधीक पोइ फ्रिक्शन अप्लाई न थिए, दैट इज कॉल्ड फोर्स ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन। ठीकु आहे, सो असां हिनखे कहिड़े तरीक़े सां लिखंदासीं, उनखां हिन तरीक़े सां लिखंदासीं, द मिनिमम वैल्यू ऑफ फ्रिक्शन इज नोन एज द फोर्स ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन, जंहिंखे असां एफ एस सां शो कंदा आहियूं। ठीकु आहे, ऐं उनखां बाद में इट डिपेंड्स ऑन द नॉर्मल रिएक्शन बिटवीन द टू सरफेसिस इन कॉन्टेक्ट। हाणे इहो जेका लिमिटिंग फ्रिक्शन हूंदो आहे इहो ॿिनि सरफेस जे कॉन्टेक्ट ते डिपेंड कंदो आहे त जेकॾहिं ॿ सरफेस पाण में कॉन्टेक्ट में आहिनि त उहे कहिड़े हिसाब सां कॉन्टेक्ट में आहिनि। ठीकु आहे, ऐं उनजे ॿिन्ही जे सरफेस जे कॉन्टेक्ट ते डिपेंड कंदो आहे। ठीकु आहे, हाणे इनखे असां थोरो डायग्राम जे थ्रू सम्झण जी कोशिशि कयूं था। त मिसाल जे तौर ते हीअ असां वटि हिकिड़ो सरफेस आहे ऐं हुन ते हिकिड़ो हीउ ब्लॉक पियो आहे। हाणे नॉर्मली जेकॾहिं ॾिसूं त हीउ जेको ब्लॉक आहे उनजो जेको वेट हूंदो उहो डाउनवर्ड हूंदो ऐं उन ते ई असांजो वरी नॉर्मल रिएक्शन फोर्स लॻंदो आहे। सो मिसाल जे तौर ते हिन तरफ़ खां असां फोर्स अप्लाई था कयूं त ऐं उनखां पोइ उनजे अपोज़िट में असांजो फ्रिक्शनल फोर्स बि लॻंदो कंहिंजो हिन ॿिनि सरफेस जे कॉन्टेक्ट में। ठीकु आहे, सो प्यारा ॿारो हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखो त जॾहिं बि फोर्स अप्लाई थिए हिन ऑब्जेक्ट ते त उनजो जेको फ्रिक्शन हूंदो उहो उन फोर्स जे अपोज़िट डायरेक्शन में हूंदो। ठीकु आहे, सो जंहिं तरफ़ फोर्स अप्लाई थो थिए ऐं फ्रिक्शन जी जेका डायरेक्शन हूंदी उहा उनजे अपोज़िट हूंदी। ठीकु आहे, जेकॾहिं असां फोर्स हिन तरफ़ अप्लाई था कयूं यानी सॼे खां खॿे तरफ़ अप्लाई था कयूं त फ्रिक्शनल फोर्स जेको हूंदो उहो वरी खॿे खां सॼे तरफ़ हूंदो। ठीकु आहे, हाणे असां हिनखे सम्झोसीं त जेको असांजे फ्रिक्शन जी डायरेक्शन कहिड़ी हूंदी ऐं फोर्स जी डायरेक्शन कहिड़ी हूंदी। ठीकु आहे, हाणे असां पढ़ी आयासीं त जेको फ्रिक्शन हूंदो आहे उहो जेको असांजो जेको फोर्स ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन आहे उहो डिपेंड करे थो कंहिं ते, नॉर्मल रिएक्शन फोर्स ते। ठीकु आहे, सो अहिड़े नमूने सां असां हुनखे कीअं लिखंदासीं, उनखे लिखंदासीं त फोर्स ऑफ फ्रिक्शन जेको आहे उहो डायरेक्ट तालुको रखे थो कंहिंसां नॉर्मल रिएक्शन सां। ठीकु आहे, हिते असां प्रोपोर्शनली ख़तमु कंदासीं। प्रोपोर्शनली ख़तमु करण जे लाइ असां छा कंदा आहियूं त इक्वल ॾेई करे उनखां पोइ असां वरी कोई कांस्टेंट टर्म ॾींदा आहियूं। सो असां हीअं था लिखूं त एफ एस इज इक्वल टू म्यू आर। ठीकु आहे, सो हीउ जेको म्यू आहे इहो असांजो छा आहे, कांस्टेंट टर्म आहे। ठीकु आहे, जंहिंखे असां कोफिशिएंट जो नालो था ॾियूं। सो हिते जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं आर जेको आहे उहो छा आहे, बेसिकली आर जेको आहे असांजो रिएक्शन फोर्स आहे कंहिंजो, हिन वेट जो। ठीकु आहे, सो हाणे वेट जो जेको रिएक्शन फोर्स आहे इन जो मतिलबु छा थियो त जेका आर आहे उहा बि कंहिंजे बराबरि आहे, वेट जे बराबरि आहे।
सो वेट जो जेकॾहिं फार्मूलो असां ॾिसूं उहो असां वटि हूंदो आहे mg, यानी हिते असां रिएक्शन फोर्स जो जेको वैल्यू थियो उहो असांजो वेट जे बराबरि थी वियो। सो हाणे हिते असां आर जी जॻह ते mg लिखी सघूं था। सो हिनखे ईअं लिखंदासीं त एफ एस इज इक्वल टू म्यू mg। ठीकु आहे। सो हीउ जेको म्यू आहे इहो असां सम्झोसीं त इहो छा आहे, कोफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे। ठीकु आहे। हाणे इनखे सम्झूं था त कोफिशिएंट ऑफ फ्रिक्शन छा थींदो आहे। सो कोफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जी जेका डेफिनेशन आहे उहा आहे द रेशो बिटवीन द फोर्स ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन एंड द नॉर्मल रिएक्शन कांस्टेंट। ठीकु आहे। सो जेको कोफिशिएंट ऑफ फ्रिक्शन हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, उहो हूंदो आहे असांजो लिमिटिंग फ्रिक्शन ऐं नॉर्मल फ्रिक्शन जेको कांस्टेंट हूंदो आहे असांजो उनजो छा हूंदो आहे, उनजो रेशो हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हिन म्यू खे कढण जी कोशिशि कयूं, यानी कोफिशिएंट ऑफ फ्रिक्शन खे कीअं असां फाइंड कंदासीं, उनजे लाइ असां हिन तरीक़े सां लिखंदासीं त हीअ असां वटि लिमिटिंग फ्रिक्शन डिवाइड बाय नॉर्मल रिएक्शन। ठीकु आहे। सो असां पढ़ी आयासीं त हीउ जेको नॉर्मल रिएक्शन आहे उनजो वैल्यू छा आहे असां वटि हिते mg। ठीकु आहे। सो असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था, म्यू इज इक्वल टू लिमिटिंग फ्रिक्शन डिवाइड बाय mg। ठीकु आहे प्यारा ॿारो। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ लेक्चर बि सुठे नमूने सां सम्झ में आयो हूंदो त फ्रिक्शन छा थींदो आहे ऐं उनजो असां हिते फार्मूलो बि ड्राइव कयोसीं त फ्रिक्शन जो फार्मूलो कहिड़े नमूने सां निकिरंदो आहे। ठीकु आहे। उन खां बाद में अॼु जो लेक्चर हिते ख़तमु था कयूं ऐं इनशाला नेक्स्ट लेक्चर में असां वरी फ्रिक्शन जा जेके आहिनि त टाइप्स पढ़ंदासीं। ठीकु, इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असांजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।